तहरीकूं पियूं हलनि कोस्तान में जेका वारार थिए पई बेरा टाउन जी, इन बारे में तव्हांजो सिंह छा ख़्यालु आहे? जीअं तव्हां स्टेक होल्डर आहियो, हिते तव्हांजा राज रहनि था, तव्हां हिन बारे में छा चवंदो? बाबा अॼु आउं हिते आयल आहियां तोंग में। कोहिस्तान असांजे सभिनि जो आहे ऐं कोहिस्तान जे ख़िलाफ़ कहिड़ो बि माण्हू वधि में वधीक जेको आहे पाकिस्तान जो वज़ीर आज़म बि अगरि असांजो जेको हक़ु आहे कोहिस्तान जे माण्हुनि जो, हू अगरि उन्हनि ते कब्ज़ो करण जो सोचंदो, उन्हनि खे असां गॾिजी उन्हनि जा मुक़ाबला कंदासीं। असां कोन छॾंदासीं कि कोहिस्तान जी ज़मीन ते ॿाहिरि जो माण्हू अचे कब्ज़ो करे, ॿिए खे कोई हिमत आहे। असां बिल्कुलु हिन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु आहियूं कि कोहिस्तान जा जेका माण्हू आहिनि, कोहिस्तान में रहनि था, कोहिस्तान जा ज़मीनदार आहिनि, उन्हनि जो हक़ु आहे। ॿाहिरि जा माण्हू हिते अची अगरि केरु बदमाशी थो करे या ज़ोरी थो करे, असां कोहिस्तान जा जेतिरा दोस्त आहियूं त गॾिजी हिननि जो इंशाअल्लाह मुक़ाबिलो। तालको थाणो बुला खाना उन में छा इहो जो जेका टोटल जेका ज़मीन आहे उहा अनसर्वेड आहे, तक़रीबन जेके खाता आहिनि त सिर्फ़ु उतां जो 25% खां पोइ कुझु घटि मूंखे कंहिं ॿुधायो त बाक़ी जेके 75-78% आहे उहा ज़मीन अनरजिस्टर्ड आहे, यानी सर्विस थियल कोन्हे। DC जामशोरो चए थो त इहा ज़मीन स्टेट जी आहे, हालांकि उते भले 5-6 साल खां केरु रहियल हुजे, उते उन माण्हू जो हक़ु कोन्हे। उहो गवर्नमेंट जो स्टेट जो हक़ु, इन बारे में छा चओ? काफ़ी टिको बाराना रनीकोट, काफ़ी देवण तोंगा, उन्हनि में बिल्कुलु असां वटि 4 आना खातो आहे त 12 आना ज़मीन जेका अनरजिस्टर्ड कंहिंजे कब्ज़े में आबाद कनि था, उन अबादी ज़मीन, इन बारे में तव्हां छा चवंदो? हा भाई, इन बारे में जेको मूंखे इंफॉर्मेशन आहे कि हुन वक़्तु जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत थी 2007 में, उन बाद में को मुख़्तियार कार इन हालात जो फ़ाइदो वठी इन्हनि साड़े छॾियो सॼे रिकॉर्ड खे, थाणा बुला खान जो रिकॉर्ड खे साड़े छॾियो। ऐं हींअर बि पंहिंजे मर्ज़ी सां मुख़्तियार कारनि जो कमु इहो आहे कि जेको माण्हू वञे थो न कि 2-3 हज़ार रुपए ॾिए थो, उहो उन्हनि जे खाते जो नालो जेको हुनजे मथे मटाए थो सघे। हीअ DC खे आउं चयो आहे, अॻु में बि चयो आहे। हींअर असांजो प्रोग्राम आहे कि असां हाई कोर्ट वेंदासीं इन जे हवाले सां कि जिन जे माण्हुनि जो हिते खातो आहे उन्हनि खे खातो वापसि मिले। छाजे लाइ? हींअर जीअं असांजो मुंहिंजो ॾाॾी जो हिते खातो आहे पुराणो 1903 जो, उन्हनि जो बि लाइ आउं पाण उते माण्हू मोकिलियो, उन्हनि मूंखे चयो मुख़्तियार कार साईं तव्हांजो खातो ई कोन्हे। पोइ असांजो खातो जेको आहे हीअ विकिरनि पिया ऐं हीअ असां कोन छॾंदासीं। इन जे करे आउं अपील थो कयां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे बि कि तव्हां सो मोटो एक्शन वठो कि कोहिस्तान जा 3 लाख माण्हू आहिनि जेके हिते आहिनि, हिसेदार आहिनि, जिन्हनि जो जेको आहे ज़मीन ते हक़ु आहे, उन्हनि खे ज़मीन जो फॉर्म 7 नथो मिले, खातो नथो मिले। पोइ इहो जेको आउं हाई कोर्ट में वञण जो आहे मुंहिंजो प्रोग्राम, इनशाअल्लाह खातो वठी ॾींदासीं ऐं जेको बि मुख़्तियारकार हुजे या DC हुजे, उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन वठंदासीं। सर, मुंहिंजो मक़सदु हिकिड़ा खाता आहिनि उन्हनि जा, उन पर जा खाता ई कोन्हनि। मक़सदु इहो त हिकिड़ो ऐं फ़र्ज़ु करे 4 एकड़ खातो आहे, पर उहा आबाद ज़मीन कनि था 80-90 एकड़। DC चए थो न, इहा गैर क़ानूनी ज़मीन आहे, उहा असां स्टेट जी आहे, उहा कंहिंखे असां सेल करे सघूं था, या असां उन्हनि जो स्टेट जो हक़ु आहे, स्टेट सेल करे सघे। बाबा उहो हिन जे करे न खातो कोन्हे हुते। उनजो छा हालत आहे? हल इहो आहे कि हिकिड़ो खातो असां पंहिंजो ठारायूं। मिसाल जे तौर ते खाते ते बंदिश आहे न खाते जे बंदिश छाजे लाइ? उन्हनि खे खोलायो न। असां वज़ीर आला सां बि मिलंदासीं, तव्हांजो इलाइक़े जो MP ज्ञानचंद आहे, मलिक असद साहिबु आहे, असां गॾिजी वज़ीर आला सां मिली जेको आहे हीअ बंदिश खे ख़तमु कंदासीं। पहिरीं असांजो मक़सदु आहे छाजे लाइ बंदिश आहे, खातो मटाइण जो बंदिश छाजे लाइ? जेके हक़दार आहिनि, हाणे मिसाल हिकिड़ो जेको आहे घर जो वॾो गुज़ारे थो वञे, उन पुटु कहिड़ो ॾोह कयो, उन्हनि जे मथे जेको आहे उन्हनि जो खातो ट्रांसफर नथो थिए। सर, वरी बि वज़ाहत कयां, वरी शायदि तव्हां ॻाल्हि न सम्झो, ऐं उहो ट्रांसफर जी ॻाल्हि न सम्झिजे उन ते अचां थो। तूं हाणे तकड़ में आहे, हिन जे करे पीपल्स पार्टी जो जियालो आहे त तकड़ में आहे। पोइ हू जेको आहे त तव्हां चओ था हीअ स्टेट थो चवे हीअ जेको ज़मीन मिसाल 4 एकड़ मुंहिंजो आहे, बाक़ी 50 एकड़ मुआगो आहे, हीअ बि मुंहिंजो आहे। ऐं मुआगे ते स्टेट चए थो मुंहिंजो आहे। स्टेट खे आउं रुगो हितो थो चाहियां कि तव्हां अचो तोंग में, तव्हां अचो टिको बारान में, तव्हांखे असां हीअ मुफ़्त ज़मीन ॾींदासीं। तव्हांखे हिते ॿाहिरि जो माण्हू किथे ईंदो? ॿाहिरि जे माण्हू खे असां त हिकिड़े राति बि कोन छॾींदासीं हिते। पोइ स्टेट जो ज़मीन कोन्हे, असांजो पंहिंजी ज़मीन आहे ऐं मुआगो असांजी पंहिंजी आहे, त स्टेट खे कोन ॾींदासीं। सर, जीअं त कोहिस्तान जो इलाइक़ो आहे, हिते तव्हां बि स्टेक होल्डर आहियो, बिल्कुलु असां तस्लीम कयूं था काफ़ी देर में, ऐं बिल्कुलु तव्हां सां माण्हू मुहबत कनि था। सरदार मलिक असद साहिबु जिन जो तव्हां MP खे थो या उनजो माण्हू थे थो, छो न तव्हां गॾिजी करे कोहिस्तान जे लाइ नथा करे सघो, सभु गॾिजी मिली करे? बाबा असां गॾु आहियूं, बिल्कुलु। मलिक असद मुंहिंजो पुराणो दोस्त आहे ऐं असां गॾु आहियूं, असां परे न आहियूं। असांजा वॾा जेका आहिनि हू गॾु हुआ, मलिक सिकंदर मरूम ऐं मुंहिंजो वालिद साहिबु पुराणो दोस्त हुआ।
ऐं हीअं इन नमूने सां सरदार उमीद अली भूतानी जो वालिद साहब जो पुराणो दोस्त हो हींअर असलम भूतानी, सरदार साले मोहम्मद भूतानी, असां सभु गॾु आहियूं ऐं गॾु इन्हनि जे करे बि आहियूं तव्हां सभिनि जे लाइ। असां गॾु आहियूं इन जे करे तोंग में बि तव्हां वटि बिजली आहे, टावर बि आहे, हर शइ तव्हां वटि आहे। असां गॾु आहियूं इन जे करे, असां परे कोन, असां गॾु रहंदासीं। सर हिन वक़्तु पीपल्स पार्टी में थ्रो तव्हां मंज़र तां ऐं तव्हांजो माशाल्लाह जेको वॾो शुक्र आहे अलाह ताला हुनखे तमामु सुठो ज़हन आहे, उहो थोरो फ्रंट में आहे, तव्हां थोरो बैक में, हिन जो रीज़न छा आहे? न आउं बैक में न आहियां, आउं अंडरग्राउंड कमु थो कयां। अच्छा तव्हां आउं बैक में न आहियां, जेको कमु कयां पियो उन्हनि जो रिज़ल्ट जल्दी तव्हांखे नज़र ईंदो। अंडरग्राउंड जेको माण्हू कमु कंदो आहे न उहो वधीक फ़ाइदो में रहंदो आहे। आउं पाण खे ॾेखारे कमु कोन कंदो आहियां, ऐं इहो चैलेंज थो कयां, आउं वाहिद माण्हू आहियां पीपल्स पार्टी में जेको रोज़ मीडिया में थो अचे ऐं पार्टी खे जेको डिफेंड आउं थो कयां। इहो तव्हां वटि बि हिते टीवी आहे, चैनल्स आहे, रोज़ टीवी में आउं 4 ॾींहं हिते अची वियुसि। मूंखे हींअर अॼु सुबुह हम टीवी वारो फ़ोन कयो कि साईं उहो DSNG असां मोकिलियूं था वटि घरु। ऐं उन्हनि खे लोकेशन मोकिले छॾियो, खीरतर नेशनल पार्क। ऐं हिते अचु, मोकिले छॾ पंहिंजी गाॾी, ऐं बिल्कुलु तव्हांखे इंटरव्यू ॾियण जे लाइ तयारु आहियां। हू चवंदा एतिरो परे केरु ईंदो? पोइ आउं बिल्कुलु एक्टिव आहियां ऐं इनशाला इहो जेको आहे वक़्तु हाणे ईंदो।